यार सिंधी, मुंहिंजे ख़्याल में समाज जी तबाही जो सबब मज़हब खां दूरी आहे। तूं छा थो सम्झें? अदा जेकॾहिं तुंहिंजो ख़्यालु आहे त पोइ हूंदो। छा मतिलबु हूंदो? तोखे यकीन कोन्हे छा? इन में यकीन जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेको कुझु थिए पियो अमीं बि ॾिसो पिया, असीं बि ॾिसूं पिया। समाज जी तबाही जो दारो मदार मज़हब खां दूरी न, बल्कि मज़हब जी आड़ वठी ग़लति अमल करण सां वजूद में ईंदी आहे। ग़लति अमल भली मौलवी बि करे, पर समाज लाइ फ़ाइदेमंद साबित नथो थी सघे। जेकॾहिं हक़ीक़ी जाइज़ो वठूं त हीअ शइ वाज़े तौर ते साम्हूं अचे थी त समाज जी तबाही जो सबबु मज़हब खां दूरी न, बल्कि उहे मज़हबी माण्हू आहिनि जेकी इनफ़रादी फ़ाइदे खे मज़हब सां जोड़े सालनि खां कारोबार कंदा पिया अचनि। ऐं हिते सभ खां वॾो अलमियो इहो आहे त अहिड़नि माण्हुनि मथां इस्लाम जी चादर चाढ़े हर अमल खे सही करण जी कोशिश कई वेंदी आहे। को दौर हुयो दुनिया मुसलमाननि जी ईमानदारी ऐं ख़ुलूसियत ॾिसी कलमो पढ़ंदी हुई, ऐं अॼु असांजी दहशत ॾिसी अक़लियत पंहिंजा टपड़ खणे थी। असीं त बसि दावा कयूं था, पर हक़ीक़त में इस्लामी तइलीम खां परे रहूं था। क़ुर में किथे बि ईअं लिखियलु कोन्हे त 12-13 सालनि जी नियाणियुनि खे घरां खणी कलमो पढ़ाए मुसलमान कयो। क़ुर में किथे बि फ़िरक़नि जो ज़िक्र कोन्हे, नफ़रत जी बाहि कोन्हे, ऐं असां बिल्कुलु इन जे अपोज़िट हलूं पिया। जॾहिं मज़हब जी शनाख़्त टोपी जे रंगनि ताईं पहुची वञे त सम्झी वञो ईमानदारी जी लकीर मिटिजी वई आहे। अक्सर दोस्त चवनि था त दुनिया में हर हंधि बुरायूं आहिनि, पोइ तव्हांखे मुसलमाननि जूं बुरायूं छो थियूं नज़र अचनि? इन जो जवाबु इहो आहे त तव्हां बि मुसलमान आहियो, असीं बि मुसलमान आहियूं। दुनिया कुझु बि करे फ़र्क़ु नथो पवे, पर जेकॾहिं घर जी हालत ख़राब हूंदी त पाण ते असर ज़रूर पवंदो आहे। मतिलबु केरु ख़ुशी सां इस्लाम क़बूल करे थो, इहो ग़लति आहे? न, केरु थो चवे ग़लति आहे? असीं त चऊं था पूरी दुनिया मुसलमान थी वञे, जी मज़हब जी वेड़ मां जान ई छुटी पवे। ॻाल्हि हीअ आहे त इस्लाम जा बि कुझु उसूल आहिनि, तौर तरीक़ा आहिनि। इस्लाम चवे थो त पंहिंजी ईमानदारी खे एतिरो त वसी करे छॾियो जो गैर मुस्लिम तव्हां मां मुतमइन थी कलमो पढ़ी मुसलमान थी वञनि। पर हैरत आहे त असांजी ईमानदारी सिर्फ़ 12-13 सालनि जूं हिंदू न्याणियूं ई ॾिसी सघनि थियूं। न कॾहिं को मर्द मियां मिठू वटि इस्लाम क़बूल करे थो, ऐं न ई का पोढ़ी औरत। हमेशह मासूम न्याणियूं ई वटसि पहुची मुसलमान थियनि थियूं। ऐं इस्लाम क़बूल कराइण जो तरीक़ो बि ॾिसी वठो। इन में ग़लति छा आहे? इन में सही छा आहे? छा इस्लाम ईअं चवे थो त कंहिं मासूम न्याणी खे खणी मर्दनि जे हुजूम में विहारे मुसलमान कयो? ही हिजाज बिन यूसुफ वारो कानून त थी सघे थो, पर इस्लाम जो हरगिज़ न। अहिड़नि हरकतनि जे करे ई अॼु मुसलमान पूरी दुनिया में बदनाम आहिनि। इन जो इस्लाम सां को बि तालुक़ु नाहे, बल्कि मज़हब जी आड़ में ही ज़ाती कारोबार आहे। पूरी इस्लामी तारीख़ खोले ॾिसो, को हिकु वाक़ियो बि अहिड़ो नथो मिले जंहिंमें इन तरीक़े सां इस्लाम क़बूल करायो वियो हुजे। दुनिया जो को बि मज़हब ग़लति राह ते हलण जी इजाज़त नथो ॾे। तुंहिंजो मज़हब तोसां, मुंहिंजो मज़हब मूंसां। छो कंहिंखे मजबूर कयूं त अचो असांजे मज़हब में, बल्कि असां पंहिंजे पाण खे एतिरो त क़ाबिल बणाए छॾियूं जो गैर मुस्लिम असांजी क़ाबिलियत ॾिसी इस्लाम क़बूल कनि। तलवार जे ज़ोर ते त मोहम्मद बिन कासिम बि आयो हो। अॼु ॾींहं ताईं इहा ख़बर नाहे त संदसि क़बर किथे आहे, ऐं अहिड़ी कहिड़ी क़ाबिलियत आहे असां में जो हिंदू मुतासिर थी इस्लाम क़बूल कनि। 70-72 सालनि में सवाइ फतवाऊं ॾियण जे ॿियो कयो छा आहे? क़ौम ठाहे न सघियासीं, समाज बचाए न सघियासीं। मैशियत जी हालत हीअ आहे त बांग्लादेश बि असां खां अॻिते निकिरी वियो आहे। दुनिया इल्म ऐं तख़लीक़ जे मैदान में लथल आहे, ऐं असां अॼु बि फ़िरक़नि ते बहस करे नफ़रत पैदा कयूं पिया। असांजी 90% प्रोडक्ट्स 2 नंबर, खोराक में मिलावट। हिते कंपनियुनि जा मालिक के रमू खमू या वसायो नाहिनि, बल्कि उमरियो ऐं हज कंदड़ हाजी सनाउल्ला, हाफ़िज़ मीर मोहम्मद ऐं अलामा तारिक जहिड़ा नाला आहिनि। पर ईमानदारी ऐं क्वालिटी तव्हां जे साम्हूं आहे। 5 वक़्त निमाज़ पढ़ण जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त बाक़ी अमल तव्हां तां माफ़ आहिनि। नाबालग न्याणियुनि ते ही ज़ुल्म आहे जंहिंखे असांजो समाज मोहबत जो नालो ॾे थो। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में ईअं मुमकिन ई कोन हो, पर उन ज़माने खां पोइ दुनिया ते केतिरियूं ई इस्लामी सल्तनतूं वजूद में आयूं, ख़िलाफ़तनि जा दौर आया, पर अहिड़ो ज़ुल्म किथे बि न थियो जहिड़ो अॼु सिंध में आहे। ख़िलाफ़त कर्तबा जो उहो अज़ीम शहर असातेरी जेको सिर्फ़ 70 साल क़ाइमु रही सघियो, पूरी तरह मुसलमाननि जो कंट्रोल हुजण बावजूद कंहिंखे गैर मुस्लिम सां ज़्यादती करण जो हक़ न हो। सल्तनत उस्मानिया जो मिसाल असांजे साम्हूं आहे, जंहिं 1299 खां 1924 ताईं पंहिंजो असर बरक़रार रखियो। तक़रीबन 500 सालनि खां मथे जो सफ़र तय करण बावजूद उते रहंदड़ गैर मुसलमाननि सां अहिड़े अंदाज़ में ज़्यादती न कई वई। उन्हनि जी जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ उते जे हुक्मराननि जे ज़िम्मे हो। ख़िलाफ़त राशिदा, ख़िलाफ़त अब्बासिया या ख़िलाफ़त मलूकियत में रहंदड़ मौलवियुनि जो तादाद असां खां तमामु घणो घटि हो। पोइ बि उन दौर जा समाज असां खां वधीक ईमानदार ऐं वफ़ादार हुआ। कूड़े ते लानत हुई, गद्दारी जी सज़ा मौत हुई,
हर मज़हब जा माण्हू गॾिजी कारोबार कंदा हुआ, असां वांगुरु हर शइ में मज़हब खे तकलीफ़ न ॾींदा हुआ। अॼु बि दुनिया में कुफर जा मुआशिरा इंसाफ़ ते हलनि पिया। 9/11 खां पोइ यूरोप ऐं अमेरिका जूं हुकूमतूं मुसलमाननि मथां ॾमरजी पियूं, तरह तरह जा नवां कानून ठाहिया विया। पर उते रहंदड़ मुसलमाननि खां पुछो, छा कॾहिं कंहिं आम शख़्स उन्हनि मथां को ज़ुल्म कयो आहे? ज़ाती तकरार या नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं त हर हंधि थियनि थियूं, पर मज़हबी बुनियादुनि ते अहिड़ा वाक़िया न हुअण बराबरि आहिनि। पर अदा इस्लाम मोहब्बत जी इजाज़त ॾे थो, इन में को ॾोहो कोन्हे। ऐं जेकी न्याणियूं इस्लाम क़बूल कनि थियूं उहे ख़ुशी सां कनि थियूं। अदा जेकॾहिं इस्लाम मोहब्बत जी इजाज़त ॾे थो त पोइ असां पंजनि न्याणियुनि खे कारी करे छो था मारियूं? अजीब ॻाल्हि आहे, हिंदू न्याणी कंहिं मुसलमान छोकिरे सां मोहब्बत करे त ॻाल्हि मज़हब ते अची वेंदी आहे, पर जेकॾहिं मुसलमान न्याणी मुसलमान छोकिरे सां मोहब्बत करे त कारी करे मारी वेंदी आहे। उते अव्हांखे इस्लामी उसूल यादि कोन था पवनि। मज़हब खे मुआशरत खां परे रखो, न त अहिड़ियूं बुरायूं जनम वठंदियूं जंहिंखे ख़तमु करणु नामुमकिन थी पवंदो। ईअं नाहे त सभु मौलवी या मज़हबी हिकु जहिड़ा आहिनि। असां वटि तमामु बहितरीन इंसान बि मौजूदु आहिनि जेकी हक़ीक़ी इस्लाम जी ॻाल्हि कनि था, पर उन्हनि जी क़दर सिर्फ़ पंहिंजे घर में आहे, छो त मार्केट में सिर्फ़ कारोबार हलंदो आहे। यादि रखो त जॾहिं मज़हब जा पोइलॻ ठेकेदार बणिजी पवनि त समाज जी तबाही यकीनी हूंदी आहे। अहिड़ा ठेकेदार सिर्फ़ पंहिंजे मक़सद ते भाणींदा आहिनि। धरती ऐं क़ौम जा वजूद उन्हनि लाइ बेकार हूंदा आहिनि। दुनिया में उहो कहिड़ो ज़ुल्म आहे जेको असांजे मथां कोन्हे? किथे 6 सालनि जूं मासूम न्याणियूं ज़्यादती करे मारियूं वञनि थियूं त किथे गुरबत जे तमाशे हेठि इंसानियत जूं वागूं लतायूं वञनि थियूं। हर अज़ाब खे मोह ॾींदड़ क़ौम जा मौलवी कॾहिं हिंदू न्याणियुनि खे कलमो पढ़ाइनि था त कॾहिं जलसनि में वाइज़ करे ही ॿुधाइनि था त कादियानी काफ़िर आहिनि। मज़हब तब्दील कराए मोहब्बत जा निकाह पढ़ण वारनि जा चप मुसलमाननि मथां ज़ुल्म ते चूरण खां इनकारी आहिनि। छा को शख़्स इहो ॿुधाए सघे थो त असांजी धरती या क़ौम ते को ज़ुल्म थियो हुजे ऐं इन्हनि ठेकेदारनि उथी एहतजाज कयो हुजे? फ़लस्तीनियुनि जी फिकर आहे, कश्मीरियुनि लाइ साह थो वञे, बाक़ी पंजनि माण्हुनि जे हक़ लाइ नांग थो खाए। दोस्त ऐं दुश्मन जी सुञाणप रखो, न त नतीजे में पंहिंजा गदार थी वेंदा ऐं धारिया हाकम थी वेंदा। ज़हन में रहे त सिंध में जेकॾहिं शहरनि जा कारोबार कुझु हद ताईं सिंधियुनि जे कंट्रोल में आहिनि त उहे इन्हनि हिंदुअनि जे करे आहिनि। बाक़ी असां मुसलमाननि जी अक्सरियत टके जी नौकरी लाइ वॾेरनि जा पेर धोआरे थी या मुर्शिदनि खे सजदो करे पंहिंजी आख़िरत आजी कराए थी। कुझु अंदाज़ो आहे तव्हांखे त गुज़िरियल 10 सालनि में केतिरा सिंधी हिंदू लॾपलाण करे हिंदुस्तान में शिफ्ट थी विया? मज़हब जो त बसि नालो आहे, असल ॻाल्हि मफ़ाद जी आहे। हिकु तरफ़ हिंदुअनि खे लॾपलाण ते मजबूर कयो पियो वञे, ॿिए तरफ़ सिंध में अफ़गानियुनि ऐं बंगालियुनि खे आबाद कयो पियो वञे। इहो ई सिलसिलो हलंदो रहियो त 20 सालनि खां पोइ सिंध जे हर शहर हर ॻोठ में इन्हनि जा कानूनी हिस्सा हूंदा। अहिड़नि माण्हुनि जा हामी न थियो जेकी तव्हांजे नस्ल खे बर्बाद करे छॾनि। तरण न अचे त दरिया में टिपो ॾियण अक़लमंदी नाहे। हक़ीक़त जी ख़बर न हुजे त सपोर्ट करण जी ज़रूरत नाहे। यादि रखो त ग़लति खे सही करण जी कोशिश अक्सर सही खे ई ग़लति करे छॾींदी आहे। इन करे अक़ल ऐं होश खां कम वठी पंहिंजे अंदर खे सुजाग कयो, पंहिंजी तारीख़ मां सबक़ सिखी हिकु नई शुरूआत कयो। हर उहो शख़्स जेको हक़ जी ॻाल्हि करे असांजो यार आहे, पर जेको हक़ मथां सियासत करे उहो गद्दार आहे। अक़ीदनि जे जोश में होश जी क़बर न खोटियो, बर्बादी जनम वरितो त नसीब बि कुझु करे न सघंदो। पूरनि जे हवालनि में एतिरा मस्त न थी वञो जो ज़िंदगी जी बका बि मुश्किल थी पवे। यादि रखो त कंहिंजी दिलि आज़ारी करे इस्लाम जी पोइवारी नाहे थींदी। अहिड़ो अमल बसि नफ़रत खे जनम ॾींदो आहे। तव्हां भली शरीयतूं ॾेखारे जलसनि में बयानु कयो, पर हक़ीक़ी मुसलमान उहो हूंदो आहे जंहिंमें इंसानियत जो वजूद ज़िंदा हूंदो आहे।